खिप्रो में खबर ॾींदा हलूं त खिप्रो में कोली बिरादरी के माण्हुनि पुलिस पारां न्याणी के बाज़ियाब न कराइण खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। खाई थाणे जी हद ॻोठ खाडिणी जे रहवासी ॻोठाणनि पातू कोली, मीरा कोली ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाईंदे चयो त 5 ॾींहं अॻु असांजी 13 साला निगरी प्रेमिका खे हथियारनि जे ज़ोर ते घरां अगवा कयो वियो, जंहिंजो खाई थाणे ते 4 सुञातल ऐं 2 अणसुञातल माण्हुनि खिलाफ़ केस भी दाख़िल आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार नाहे। मुज़ाहिरीन जो चवण आहे त न्याणी अलाए कहिड़े हाल में हूंदी। 5 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त खाई पुलिस असां खां पैसनि जी घुर करे रही आहे। मुज़ाहिरीन आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त निगरी खे जल्द बाज़ियाब करायो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।